नासिन अहम ख़बर अवांखे ॾियूं। पंजाब में गर्मियुनि जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि। तालीम खाते पंजाब में अॼु खां मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सॼे पंजाब में स्कूल 31 जुलाई ताईं बंदि रहंदा। तालीमी सरगर्मियूं ॿीहर 1 अगस्त खां बहाल थींदियूं। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदा हलूं। पंजाब में गर्मियुनि जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि। तालीम खाते पंजाब में अॼु खां मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सॼे पंजाब में स्कूल 31 जुलाई ताईं बंदि रहंदा। तालीमी सरगर्मियूं ॿीहर 1 अगस्त खां बहाल थींदियूं। अवांखे आगाह कयूं पिया। पंजाब में गर्मियुनि जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि। तालीम खाते पंजाब में अॼु खां मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सॼे पंजाब में स्कूल 31 जुलाई ताईं बंदि रहंदा। तालीमी सरगर्मियूं ॿीहर 1 अगस्त खां बहाल थींदियूं। अवांखे आगाह कयूं पिया। पंजाब में गर्मियुनि जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि। तालीम खाते पंजाब में अॼु खां मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। पंजाब में गर्मियुनि जूं मोकलूं शुरू थी वयूं आहिनि। तालीम खाते पंजाब में अॼु खां मोकलुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। नोटिफिकेशन मूजिबि सॼे पंजाब में स्कूल 31 जुलाई ताईं बंदि रहंदा। तालीमी सरगर्मियूं ॿीहर 1 अगस्त खां बहाल थींदियूं।